अस्सलाम वालेकुम दोस्तों, जे अज तां ही अपडेट न ॾिठी ॼण तां कुछ न ॾिठो। ही 1 मिनट जी वीडियो में दुलाब जी वरी ख़बर तां सां शेयर कंदासीं। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, दुलाब ड्रामे में हाणे जेको सोडल फाथो आहे ॿेटंगो फासी चुको आहे। चवंदा आहिनि न, सियाणो कां जॾहिं बि फासंदो आहे त ॿेटंगो फासंदो आहे। सोडल पाण खे सियाणो सम्झे पियो, हुनजो सोट बार बार हुनखे रोकींदो रहियो, तूं ग़लति कमु करीं थो, जंहिं वटि तूं वञी थो उहो इंसान न आहिनि, उहे शैतान आहिनि। ऐं हुन हिकु ई न ॿुधी, हुन इहो सोचियो त मूं वटि हुननि जी भेण क़ैद आहे, मां हुननि खे इहा ॻाल्हि कंदुसि त हू सफ़ा पेरनि में किरी पवंदा ऐं मुंहिंजी ॻाल्हि मञे वेंदा। इहा ई ग़लतफ़हमी सोडल खे पादर बि खाराया ऐं सोडल खे क़ैद बि कराए छॾियईं। हाणे छा थींदो? हाणे ॾिसजो तव्हां, सोडल जे साम्हूं सोडल जे चाचे ते तशदुद कयो वेंदो। तशदुद करण वारा इहे ककर रहज़न वारा हूंदा, जीअं सोडल खे अञा मजबूर कयूं। ओॾो मुराद खे बि अंदाज़ो लॻी वेंदो त हाणे सोडल बि क़ाबू थी चुको आहे, हाणे हिननि खे छॾाइण जो वक़्तु अची वियो आहे। मुराद को न को क़दम खणंदो, रहज़न ऐं ककर वारनि लाइ, ख़ासि करे रहज़न खे पूरो करण जी, क़ैद करण जी कोशिशि कंदो। ऐं रहज़न वारे बि ॿार न आहिनि, हुननि खे बि ख़बर आहे मुराद को न को क़दम खणंदो, तेसीं ताईं हू बि पंहिंजी सेफ्टी महफ़ूज़ कंदा। ओला मंसूर ख़ान पुलिस खां तंग थियल आहे ऐं अहिड़े हिसाब सां दोस्तो त कंहिं न कंहिं तरीक़े सां रहज़न वारा गेम पंहिंजी करण में कामयाबु थी वेंदा।